नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदा चोरनि ऐं फुरनि जो राॼ क़ाइम, अवाम जो जीअण जंजाल बणिजी वियो। कंडियारो शहर में का रात खाली न आहे जो चोर ऐं फोरूं का वारदात न कनि। रात कमाल देरो रोड सां बाकिर शाह मस्जिद जे साम्हूं असगर कुरैशी जे काबाड़ी जी दुकान जा ताला टोड़े कीमती सामान ऐं रोक रक़म चोरी करे विया। होॾां पीर साहबन वारे पाड़े मां पिण पीर साहबन जी मज़ार तां छित वारो पखो मुसाफ़िरनि लाइ रखियल बिस्तरा ऐं आख़िर में नज़राने वारी पेती बि बनी रोक रक़म खणी विया। शहर जो को बि मोहल्लो रोड ऐं रस्तो महफ़ूज़ न आहे। फोरू ऐं चोर दिलेरी सां अवाम के घरनि मां उथारे वारदातूं करे रहिया आहिनि, पर पुलिस अगो निंड सुतल आहे। तव्हांजी सियासी समाजी ऐं मज़हबी सुञाणदुरनि बाला ऑफिसरनि खां मुतालबो कंदे चयो आहे त वारदातूं महमूल बणिजी वयूं आहिनि। इन्हनि ते सख़्ती सां ज़ाब्तो आंदो वञे त जीअं तव्हांजो अवाम सुख सां ज़िंदगी गुज़ारे सघे। ॿी सूरत में अवाम रोडनि ते निकिरी एहतजाज कंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।